जेके भाई वीडियो ॾिसो था असां सां गॾु सुभाणे खां असां तयारी शुरू कंदासीं 10:30 बजे फिक्स। कैसे बाबा CS 16 में 16 एग्जाम याद हर साल दो थे तो मना 16 2 महीना है अभी CS में। क्या करें अभी शुरू करो तैयारी, रात से ही शुरू करो, रोजाना 2 कलाक दिंदा के फिर हो जाएगा। एकड़े महीने में कैसे तैयारी करेंगे? मेरे को तो बेसिक भी थोड़ी कच्ची है मेरी। CS देखो बेसिक से CS का कोई लेना देना नहीं। छो कोनी दे शादी आ तव्हांखे आसरा त मिलंदा, असांखे त केरु आसरो बि कोन थो मिले, घर वारा केरु नालो बि कोन। 5 साल थी विया आहिनि, पास आउट थी आया आहियूं, अॼु 30 सालनि खे थको आहियां उमिरि में, पर शादी जो त केरु नालो ई कोन थो वठे। बा शादी थी वेंदी, तव्हांजी सुकून सां शादी थींदी। कोन थी मां तव्हांखे ॿुधायां थो तव्हां छा कयूं, अहिड़ो कहिड़ा उपाय हुजनि जेके मतिलबु कहिड़ो टोटका कोई ऐसा हमको टोटका बताओ जिससे मैं एलिजिबल हो जाऊँ शादी के लिए। शादी जे बिल्कुलु तव्हां एलिजिबल थींदव। तव्हां ॾिसो हीअं कयो, अॼुकल्ह तव्हांखे ॾिसो शादी छो कोन थी थिए, छो कोन थी ॿुधायो न तव्हां शादी उन जे करे कोन थी थियनि, तव्हां वटि का जॉब कान्हे। हाणे तूं का सुहिणी छोकिरी का हथु कंदो तव्हां उनखे वरी माइट ज़ाहिरी ॻाल्हि आहे तूं बेरोज़गार हूंदे, कमाईंदो कोन हूंदे, माइटनि जे टुकरंदे पलजंदे त पोइ तो कीअं ॾींदा? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन लाइ तोखे हिकिड़ी वरी का नौकिरी हासिलु करणी पवंदी। नौकरी कैसे वठे? नौकरी बाबा मां तव्हांखे ॿुधायां थो, कमीशनूं आहिनि, CS आहे, PCS आहे, कमीशन CS सभिनी खां पढ़ना पड़ता है ना, पढ़ना में तो पड़ता ही नहीं है बाबा। CS सोलिया सफ़ा सोलिया ॿुधा CS सफ़ा सोलिया CS में एडमिशन वठणु सफ़ा सोलिया। मां तव्हांखे ॿुधायां तूं फॉर्म भर CS जो सही आहे न, हिन साल तूं अटेम्प्ट महीनो तो वटि पियो आहे, तूं तयारी कर भाई का हिकिड़े महीने में तूं सफ़ा ईअं सम्झी न एलिजिबल थी वेंदी। हिकिड़े महीने में तोखे लॻंदो वधि में तोखे हिकिड़ो महीनो लॻंदो। वॾा सब्जेक्ट हूंदा आहिनि, कीअं हिकिड़े महीने में तयारी थींदी तोखे ॿुधा? मतलब कैसे मतलब हिकिड़े महीने में कैसे तयारी करेंगे? मेरे को तो बेसिक भी नहीं आती बाबा। बेसिक सां थोड़ी आहे CS, डायरेक्ट तयारी कर। डायरेक्ट माना कीअं थोरो ॿुधा न असां बाबा तूं हीअं कर न, फेसबुक ते तयारी कर। फेसबुक ते छा वीडियो ॾिसां? तो रील देखता हूं मैं। फेसबुक ते कर या इंस्टा ते कर। इंस्टा ते छा कयां? रील ॾिसूं, इंस्टा ते छा रील ॾिसूं, टिकटॉक ते छा ॾिसूं, हैं मुजरा ॾिसूं? जरा न ॾिसो बाबा, उते रील ॾिसो, रील में 30 सेकंड वारी वीडियो, शॉर्ट में ॾिसो, हर वॾी वीडियो ॾिसंदो फ़ाइदो को। शॉर्ट में वो असां छा प्रिपरेशन कैसे करें CS कैसे फेसबुक फिर मतलब डायरेक्ट कैसे करेंगे तैयारी? हम तैयारी करें कहां से, कैसे करें हम तैयारी? फेसबुक ते छा ते तैयारी कयूं? रील से तैयारी कयूं? हाँ रील्स से तैयारी कयो। 30 सेकंड से रील ईंदा अथव, टिकटॉक ते ईंदा अथव, इंस्टाग्राम ते ईंदा अथव। पाण गॾिजी कंदासीं तयारी। हा मां तव्हांखे राति जो रील शेयर कंदुमि फेसबुक ते। हा फेसबुक ते या इंस्टा ते तव्हांखे रील शेयर कंदुमि। सही आहे सही आहे, गॾिजी तयारी कंदासीं। 16 आहे एग्ज़ाम थी वेंदी। हा थी वेंदी। बुध 16 आहे बुध सही न 16 न असांजी ज़िंदगी जो सवाल आहे, शादी भी कांदी दे नौकरी हिकिड़े महीने में CS तुंहिंजी पक्की आहे। मां त चवंदो न हिकिड़े महीने में पक्की आहे बुध निभाग बा पाण सां गॾु असांखे बि ॾींदो। तुम्हारे चवण पे लगे हैं तभी तो ये अभी तक वादे बैठे हैं निभागा। 4 साल से लगातार जलील करवा रहा है, घर खुद भी जलील हो रहा है, हमको भी यहाँ पे जलील कर दिया है। खुद को नौकरी नहीं मिल रहा, हमको भी नहीं मिल रहा तुम्हारी वजह से। रोज सलाहें नई नया सलाहें देता है, ये करेंगे बेटा ये करेंगे अंगूठा पड़ता है, अंगूठा भी कुछ नहीं है। CS MCQs में होती है ना? CS MCQs में MCQs थोड़े होते हैं। कितने होते हैं? 50% MCQs होते हैं। MCQs का अधिक रिटर्न 16 है। MCQ 16 है, अकड़ पकड़ बम्बे 10 कैसे 16 है? क्या करेंगे हमने वहाँ पे? रिटर्न में क्या करेंगे? फेसबुक की 30 सेकंड रील्स लिखेंगे ना, फेसबुक की 30 सेकंड रील्स लिखेंगे या इंस्टा की 30 सेकंड रील्स लिखेंगे कि आप ये सिलेबस क्लियर करो। 12 सिलेबस से 12 रील्स कहाँ से लाएंगे हम? तैयारी किसी की CS की तैयारी करो, हम भी तैयारी कर रहे हैं, आप जो देख रहे हो वो भी तैयारी करो। तो फिर न्याणियाँ देंगे कोई? रील्स फेसबुक पे इंस्टा पे। बुद्ध तो सही, अगर मेरे को ड्यूटी मिल जाती है तो नानी क्यों देगा मेरे को? भाई फिर ड्यूटी मिल जाती है, बस हिकड़े महीने में तैयारी हो जाएगी अपन की CS की। हाँ 2 महीने हम ड्यूटी, 3 महीने पगार मिलेगी, 4थे महीने हम शादी करेंगे। नहीं फिर वो कोई देगा? अभी नहीं दे रहा। सितंबर में हम शादी करेंगे। नहीं कोई देगा या नहीं देगा? करेंगे हाँ देगा या नहीं देगा? कोई देगा नौकरी मिलेगी तो देगा ना। कैसे देंगे फिर? अभी तो नाला जिसको तैयारी करो ना रील्स पे, पहले नौकरी फिर छोकरी।